الرجيم بسم الله الرحمن الرحيم والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شريف پڑھو اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم अज 6 दिसंबर सन 2021 अंगाले जी रात गोठ फरीद मलक मुजाहिद मिल्लत मुजाहिद जमीयत हज़रत साईं सैयद मुजाहिद हुसैन शाह जी मेहनतों सां हजरत मौलाना मोहम्मद दाऊद अब्बासी साहब जी हुकूमत या उन जी जिदोजहद ऐं कोशिशुनि सां असांजे इन शेख बिरादरीअ जे मेहनतुनि सां साईं सैयद मुजाहिद शाह हर साल वांगुरु हिन साल भी तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां प्रोग्राम रखियो आहे। मग़रिब जी नमाज खां वठी अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। अॼु फरीद मलक जे ॻोठ जे वण जे पन जे मथां रब जी रहमत जो वॾो फ्लो मींहुं वसी रहियो आहे। मजलिस खत्म थी थी घर हलंदासीं त खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं सब इंशाअल्लाह। दोस्तों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो जलसो चलो सैयद मुजाहिद शाह ने करायो। साईं मौलाना मोहम्मद दाऊद साहब ने पियो कराए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो जलसो शजर का पारिया, हजर का पारिया, जमीन का पारिया, आसमान का पारिया। न जमीन ही न आसमान हो, न सिज हो, न चंड हो, न सितारा हो, कुछ भी न हो। आलमी अरवाह जे अंदर वाइज अल्लाह पाक जो करे बुधन नबी जा रूह पिया पर उन दी उन जलसे जो मौजू शान मोहम्मद मुस्तफा ऐं ॿियो जलसो थियो मेराज वारी रात। 1.25 लाख नबी बैतुल मक़दस में गंदहा मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया के अल्लाह पाक मेराज करायो तो ते नबीयन कतारों वदी मिठे मोहम्मद जो इस्तकबाल क्यों हो। उते आज़ान जिब्रील ननी ही, उते नमाज मदीने जे मीर पढ़ाई ही। 1.25 लाख नबीयन मोहम्मद जे पोया नमाज पढ़ी मोहम्मद के पांजो इमाम तस्लीम की। अगलो जलसो थींदो वडो, बाकी तो दुनिया में जन मिठे मोहम्मद जो शान खुटण जो न शान उन जो खुटे शान उन मानव जो खुटंदो जंहिंजी जिंदगी भी थोड़ी होंदी आहे एडो शान भी उन जो न होंदो आहे। पर मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जी जिंदगी तमाम घणी आहे, खुटण जी न आहे। अॻियां नबी दुनिया छॾे विया, उन जो नबूवतूं भी खत्म, उन जा मौजज़ा भी खत्म। पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत भी क़यामत जे सिज उभरण ताईं हलंदी। ऐं मोहम्मद मुस्तफा जे मौजज़नि मां वॾे में वॾो मौजज़ो ही अल्लाह जो क़ुरान भी क़यामत जे सिज उभरण ताईं हूंदो। उन जो शान किए खुटे जो रब पान तो फरमाए तो वरफ़अना लक ज़िक्रक मुझा महबूब असां तुझो शान तुझो ज़िक्र बुलंद करे छॾियो। जाते खुदा जी खुदाई आहे उते मदीने जे मीर जी मुस्तफ़ाई ऐं वॾो जलसो थींदो क़यामत वारे ॾिहाड़े। सारी कायनात गॾु हूंदी, नबी भी हूंदा, पर उन ॾींहुं अल्लाह मिठे मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोन जी कुर्सी ॾींदो ऐं चवंदुसि त मुंहिंजा सोना पंहिंजी पाक ज़बान सां मुंहिंजो क़ुरान पढ़ त 1.25 लाख नबी भी ॿुधनि ऐं उन जो उम्मतूं भी ॿुधनि। जीअं सभिनी खे ख़बर पए त मोहम्मद मुस्तफा जो दुनिया में त शान आला हो, पर जो आख़िरत वारे ॾिहाड़े भी मोहम्मद जो शान आला है। किने जी शुरू करण खां अॻु में हिकिड़ो अर्ज़ु मां तव्हांखे कयां, मुतवजो थी वियो, जागी वियो, आया हो तो खाली न वञो। छड़ो तव्हां न आया हो, अल्लाह जा मलाइका भी आया। हीअ आहे भाग वारनि खे कचहरी नसीब थींदी। मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। अल्लाह ताला जैसा भलाई जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी समझ ॾींदो ऐं रब जॾहिं राज़ी थींदो आहे उनखे क़ुरान जी महफ़िल नसीब फरमाईंदो। ये मामूली महफ़िल न अथव, ये तव्हां वारी महफ़िल आसमान वारनि खे ईअं पई नज़र अचे जीअं तव्हां असांखे आसमान जा सितारा चमकंदे नज़र था अचनि। पोइ सुभाणे अल्लाह होरे था कयो, सब न था कयो। तव्हां वॾा लालची आहियो जो मां तव्हांखे जॾहिं दुआ न ॾियां तॾहिं तव्हां ॾाढा सुभाणे अल्लाह न चवंदो। मां पंहिंजे वाइद में चवंदो आहियां जेको ॾाढा सुभाणे अल्लाह चवंदो अल्लाह हुनखे मूंसां गॾु मदीनो घुमाईंदो। अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए। दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, उहा दुआ अल्लाह वटि क़बूल न थींदी आहे, उहा मजलिस अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे।
जय मजलिस में मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ियो नथो वञे उहा दुआ तंग जी दी पई जय दुआ में मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ियो नथो वञे तंहिंजे करे आका साईं मथा हक़ असांखे मोहम्मद करीम जे मथा दुरूद शरीफ पढ़ूं हक़ जेको हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह 10 दफ़ा रहमत वसाईंदो जेको 10 दफ़ा दुरूद पढ़ंदो अल्लाह 100 दफ़ा रहमत वसाईंदो जेको 100 दफ़ा आमना जे लाल इमामुल अंबिया जे मथा दुरूद पढ़ंदो अल्लाह से उन बाने जे निल ते लिखाए दो बरातुम मिनन नार बरातुम मिनन निफाक ए मुनाफिकी का भी परे या त जहन्नम जी बाह का भी परे। दोस्तों अर्ज़ माता की क्या साईं जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदा क्यों क़यामत जे ॾियारे मोहम्मद करीम जी वेझड़ाइप बि नसीब थींदी ऐं मिठे मोहम्मद साईं जी शफ़ाअत भी उन माण्हू खे नसीब थींदी जंहिं दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़ियो। दोस्तों मुझे साईं जो सहाबी आ चे तो या रसूल अल्लाह सब चो डरने तो चो मोहब्बत सां त चो एडो सीउ कोने घड़ी खां पोइ मूंखे पगर ॾिसजो एडो सीउ कोने खुली वियो मोहब्बत सां वियो सैयद सगोर जी दावत ते आया असां सैयद जा नौकर हूंदा असां देवबंदी जमियत वारा उन सैयद जूं जुतियूं खणी पंहिंजे मथे ते रखी करे घुमण जे घुमी करे हलण जे लाइ तयार हूं जेको सैयद हिन क़ुर जी मुखालिफ़त न करे सैयद क़ुर सां फिट हूंदो अल क़ुरान मा अली नबी से फरमाया जॾहिं क़ुर मुंहिंजो अली ओॾे अथव तंहिंजे करे सैयद क़ुर खां ॿाहिरि न वेंदो कुरान सैयद का परे न वेंदो। ओ दोस्तों साहबी तो चे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा साईं जने मां दुआ घुरंदो आन पो न दुआ में हिकड़ो हिस्सो तहां जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो आ ऐं टे सा रब करीम जे अॻियां पंहिंजा बयान मसला कंदो आ। नबी से फरमाया जज़ाकुमुल्लाह पुट अल्लाह तोखे जज़ाए खैर अता फरमाए जे वधाईंदे त अल्लाह तोखे वधाईंदो थोरो ॾाढे मां लाड़का जो मौलवी मूंखे सुभाणे ला ॾाढिया चईसई ॿ हिसा तव्हांजे मथां दुरूद शरीफ पढ़ंदुमि ऐं ॿ हिसा साईं ॿ हिसा पंहिंजा मसला अल्लाह जे अॻियां बयान कंदुसि रुगो इको तो ॾिस साईं जन फरमाया जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा अल्लाह तोखे वधाईंदो जे वधाईंदे त अल्लाह तोखे वधाईंदो चईं टे हिसा तुंहिंजे मथां दुरूद शरीफ पढ़ंदुमि दुआ में हिकु हिसो पंहिंजा मसला रब जे अॻियां बयान कंदुसि नबी से फरमाया जज़ाकुमुल्लाह वधाईंदे त अल्लाह वधाईंदो चलो साईं मां जॾहिं दुआ घुरंदुमि न सिर्फ़ ऐं सिर्फ़ सॼो तो मोहम्मद जे मथां दुरूद सलाम पढ़ंदुसि हाणे त ॾाढे अचो नबी से फरमाया पुटरा न ॻाल्हि ॿुधो ॿुधो फरीद मलक वारो नबी से फरमाया हाणे ॻाल्हि ॿुध दुआ घुरंदी छड़ो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदी सड़ो दुरूद पढ़ंदी छड़ो दुरूद पढ़ंदी ओ अल्लाह का पुट कुछ भी न घुरजाए बिना घुरण जे अल्लाह सब मसला हल करे छॾे सलात ॾी से सलात जो टाइम न है ओ दोस्तों असा मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जे मथा सुबह शाम सलात पढ़ंदा हूं दुरूद मौलाना मोहम्मद दाऊद शेखुल हदीस हाफिज आलिम खडवारी में वञो हदीस जा किताब खोलिया पिया सॼे ॾींहं में तव्हां गणियो त घणींदा नबी जे मथां सलात पढ़नि काल कार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल कार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसूं था पढ़ाइनि वञी तव्हां नज़र त कयो न माण्हू खे ॿुधाइनि था असां नबी साईं खे वाह बि न मञींदा आहिनि सलात न पढ़ंदा आहिनि असांजे मदरसे में जहिड़ो नबी जे मथां सलात पढ़ंदा आहिनि तव्हांखे तसवुर
असांजे मदरसनि में असां त हिकिड़ो टाइम नबी साईं जे मथां तालिबनि खे दुरूद पढ़ाए पोइ क़ुरान शुरू कराईंदा आहियूं। असां ये दुआ कबूल ही न समझदा हूं, थींदी भी कान या मजलिस कबूल ही न थींदी जह मजलिस में जह दुआ में मिठे मोहम्मद जे मथां दुरूद सलाम न हुजे। असां चवंदा आहियूं असांजो नबी पाक आहे, चओ असांजो नबी खाइण इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाइण मुबारक आहे, पीअण मुबारक आहे, अचण मुबारक आहे, नबी जी सॼी जिंदगी मुबारक आहे। पर फरीद मलक वारो मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो जिंदगी भी मुबारक आहे, साईं जी तो निंड भी मुबारक। हाणे अॻियो महीनो हुयो न रबियुल अव्वल जो, माण्हुनि मीराद मल्हाया न, मां मुखालिफ़ नथो कयां, जे ॿुधो था त मां बाहूं ॿधी अॻ में तव्हां खां नाराज़गी जी माफ़ी थो वठां, माज़रत सां थो चवां, दिल जे थांव खे साफ़ करे मुंहिंजी माज़रत खे ॿुधो, दिल जे थांव खे ॿुधजो, तकड़ में जे हुजो त उथी न वञो, ॿुधो त मुला चवे छा थो, लाउड जो आवाज़ वञे थो त बि ॿुधो। हुजूर जो मीलाद ये न मल्हाइबो आहे जीअं अॼुकल्ह मल्हाए पियो वञे, मुहम्मद जो मीलाद ये मल्हाइबो आहे जीअं मुजाहिद शाह मल्हाए। लॻड़ियूं टप कुॾ चङा भला मुला साहब पटकड़ा वॾा माशाअल्लाह ॾाढियूं सुन्नतूं दुन ते चेहरा मलाकनि वांगुरु पिया चमकनि, मलाकनि वारी सूरत ऐं रोडनि ते बीह करे ईअं नाच ऐं कुॾ अदा। इहो मुंहिंजे साईं जो तरीक़ो न आहे, सहाबा जो तरीक़ो न आहे, इमामनि जो तरीक़ो न आहे, पीरनि फ़क़ीरनि जो तरीक़ो न आहे। ख़ुदा जो कसम अॻे मुला साहब पाण नचंदा, असां ॾिसंदा हुआसीं, पोइ माण्हू टोकूं कंदा, वरी 2 सालनि खां पोइ छोकिरा आंदव सिंधड़ी अंब जहिड़ा सुर्खियूं हणी चिलकिड़ियूं हणी, मां लाड़कानी जो ॻाल्हि कयां, हिते तव्हां वटि मथां न हुजे, उहे बि चवनि पिया नबी नबी आहे, नबी नबी आहे, नबी नबी आहे, वरी छोरा हेठा चवनि बुख ॾाढी लॻी, हेठो माण्हू वरी जेको आहे सो वॾा बिस्कुट ॾियनि, छो त सखी त आहिनि न। वरी हाणे हिन साल त हद थी वई, हे जेके ॿ टंगियूं बीठो आहे असांजे अॻियां, हे तव्हां नथा ॾिसो, सॼी दुनिया पई ॾिसे, हे असांजो नालो छा अब्दुल रब साहब, हे जेके ॿ हीअं जली बीठो आहे न, हे सॼी दुनिया खे पोइ तव्हांजो फरीद मलक जो जलसो ॿुधाए। ओ दोस्तो हाणे हिन साल त हद थी वई, न्याणियूं मथड़ा उघाड़ा करे उन्हनि टप ॾिना विच मुंडनि। नबी से फरमाए ज़िनल आइने नज़र पराई साहिबा के तकड़ो अखि जी ज़िना, इन मौली साहब ने औरतुनि खे न ॾिठो हूंदो। अञा ॿी हद थी मुल्तान जे अंदरि, मां त चवंदो आहियां जंहिं जाइ ते जंहिं मजलिस में मुहम्मद जो ज़िक्र थिए उहा मजलिस उहा स्टेज बि पाक आहे या न, हकीकत तो बयान कया, नाराज न थी जो, अल्लाह जो नालो तो वरी भी बाहू तो ॿुधां। हाणे मुल्तान में साईं खे ख़बर हूंदी, फेसबुक ते साईं खे भी ख़बर आहे, मुल्तान में स्टेज सही आहे वॾी रबियुल अव्वल में मीलाद मुस्तफा जी, उन में हिक औरत आहे जंहिंजो मथो उघाड़ो आहे, उहा स्टेज ते वेठी आहे, मौली साहब ऐलान थो करे त जन्नत जी हूर मोहम्मद जे मीलाद में आई। दुख न आहे, अस्तगफिरुल्लाह। FFC मीरपुर में मोहम्मद जे मीलाद जे स्ते ते रंडियूं नचूं। ओ मौली साहब अल्लाह जो नालो थो यार, मोहम्मद जे मीलाद खे इहे बदनाम न कयो, मथा उघाड़ा हो रही नहीं दी। इस्लाम जी जंग फतह थी आ, मां चवंदो आहियां मोहम्मद न जमे त असां भोला ही बांदर हुजूं, मोहम्मद न अचे त असां भोला ही बांदर हुजूं। हाँ मोहम्मद आयो चई असांखे इज्जत ॾिनी,
मोहम्मद मिठो आयो जे बुधायो ये मां थई, ये भेण थई, ये ज़ाल थई, ये धी थई, ये भाउ थई, ये पुट थई। अरे जाते मोहम्मद जो कलमो न पहुतो अजो अज ताई उते ऊंधया। अल्लामा डॉक्टर खालिद महमूद नव्वरल्लाहु मरकदहु फरमाइंदा तमाम बाहर मुल्क वैस करी जाते स्कूल में मां के वठी इंस्पेक्शन हो एकरे शागिर्द के बोल पूछो व्हाट आर योर नेम बुधाई मां जमा तुझे पी जो नालो छाए इंग्लिश में पूछो मां इंग्लिश करा तो खेले तो तेरे मुखे न दिए ए खेले मारो ये मार मुझे आशिक चेंज तो मां पूछो मां तुझो नालो छाए ए फलानो चोमा से तुझे पी जो नालो छाए तो छोकरे जो सी मुखे खबर न तो मुझे बाबू वाला केड़ो अम्मा जा यार घणा बाहर मुल्कन जी अंग्रेजन जी गाल तो कया ओ मुसलमानो तू शुक्र कर जो मोहम्मद जो कलमो मिलो थी पी जी त पक थई हलाली बार हूं ना मोहम्मद जो कलमो जाते ना है उधर के पी जी भी पक ना है बरमरा दो जवा अज भी उते रिश्तन जो हया ना है लेजू लेदा कदो नचदा था वतन इस्लाम फदर थियो सहाबा दा अचन मदीने जे मीर दिठो परे का उन संगली औरत ही माई जो मथो उगाड़ो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल जियो आमिना जालाल पुत्र फौज थी अचे आओ मुजा साईं पुत्र या साजी फौज आओ साईं असा के फतह मिलिया पान फरमायो बिलाल इन सा औरत गड्डा आओ साईं वा काफर जी माई ये जंगी कैदियन पान फरमायो बिलाल माई जो मतलो गाड़ो आओ मुजा पान फरमायो बिलाल जियो आमिना जालाल वठो मां मोहम्मद करीम जी चादर वनी माई जे मथे दे रख हजरत बिलाल चयो ओ मुजा साईं मुसलमान जी न्याणी नागे काफर जी न्याणी हुजूर फरमायो बिलाल पुत्र मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे पुत्र न्याणी आखिर न्याणी मोहम्मद करीम न्याणी जे मथा दरवाला लायो मोहम्मद न्याणी जे मथा ढकायो फरीद मलक वारो हजरत बिलाल नबी से जी मुज़म्मिल वाली चादर खणी बाहर निकली काफिलो अच बियो बियो एरे बुधो मुजी मारू था माता के पटगानी बुधाई दस अमल क्यों तो भागत ते रास्ता तो खोले कने सिमी वाला ठेकेदार सब नहीं फज़क्किर इन्नमा अंत बस मोहम्मद तू बुधा तू जो कमा बुधा ठीक होना है बुधा नहीं समझ में हजरत बिलाल वयो चई माई मोहम्मद जी कचहरी पाक चौन ओ माई मथो गाड़ो करे न हलो साजे साईं पांजी चादर तोड़े मोकलिया मथे दे रखी नबी से जी चादर माई पाती मुसलमानों सोचो काफर जी न्याणी ये गाय सही करे साईं जी पर्दे जो हुक्म न हो चवे थी मुजा साईं असां तां सां वेण आयास कहदी हो साईं पकड़ जी प्यासे साईं ओ मुजा साईं मां आम माई नाया मुझो भी वडो सखियो अबे जियो ताकते गरीब जन यतीम जन उघाड़ा जन बुखार जन मुझो बाबो गरीबन के मानी खाराइंदो हो मुझो बाबो उघाड़न के लट्टा पाराइंदो हो
ओ मुझा साईं मां बंदे करे मानो जी धी आया मुझो बाबो वडो सखी हो पान फरमाए कजी धी जैसे मुझे बाबे जो नालो हातिम ताई हो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए माई सजदी चवे वाकई तो जो पीर सखी हो फरमाई गाल बदो तो जो पीर चलो सखी हो मां मोहम्मद सखी भी आया पर दुनिया के सबने सखी जो सरदार भी आया दादा तो चौन मां मोहम्मद सखिया दुनिया के सबने सखी जो सरदार बुधो बुधो कैदी कैदी हाँ ये कंदो मलक ये कंदा अब्बास ये कंदा शेख दुनिया ये कंदा बी कौम वारा ये कंदा जो दुश्मन पकड़ जी पे ऐं अचे भी कैदी थी वने उनके छडे दीजे न कंदो पान फरमायो माई वन चलियो छो न चलियो छेदी सही मां अकेली न आया मां स्पीड के घटाए ताकि मुझे मरूजान के समझो मुझे वो स्पीड 100 को मथे होती पर सप्पा ये समझो लाउड लाउड घरन में भी समझो चई सही मां अकेली न आया हे जेके भी कतार बदियूं बीठा अथई सब कैदी मुझे गोठ जा अथई सभिनी के छॾवा सखी नबी पान फरमायो खड़ा हन चई 300 ॼणा साईं फरमायो बिलाल पुट सभिनी के छॾे ॾियो मां मोहम्मद आज़ाद कयो मां हिकिड़ी औरत एक काफिर जी न्याणी जे करे मोहम्मद सभिनी के जेके भेण आया न सभिनी के चई वाह सैयदो मां तव्हांजे नाले तां कुर्बान अचो पान फरमायो बिलाल जी आमिना जा लाल वठ चाबी खोल बैतुल माल एक माण्हूअ खे ओटो सामान जो भरे दे फिलहाल जॾहिं माई वञे थी मुंहिंजे साईं खे चादर मोटाए थी ॾे ओ मोजा साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे आज़ाद कयो साईं तव्हां असांखे ओटो सामान जो भरे ॾिनो पाण फरमायो भला तुंहिंजो भाउ काॾे वियो साईं उनजो नालो अती हो आईन सां हिन ॻाल्हि खे आलिम सम्झंदो हज़रत आदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला साईं उतां सां वेण आयो हो हाणे भॼी वियो साईं फरमायो बिलाल हिन जे जे लाइ भी ओटो सामान जो भरे दे सो ओ हातिम ताई जो पुत्र बता समझे न मुझो बाबू वडो सखी हो ना 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 अल्लाह अल्लाह साईं फरमायो हातिम ताई चलो सखी हो मां मोहम्मद सखी भी आया और दुनिया के सभी सखी जो मां मोहम्मद सरदार भी आया जेको ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने वञे साईं जो साईं माई जो साईं वली ताजी मेहरबानी असा के ता छड्यो साईं हे पंहिंजी चादर वठो मोटाए साईं फरमायो ना ना माई कुर्बान वञा मिठा मोहम्मद तुझे मिठे नाले कुर्बान केरो करे साईं फरमाए माई चादर मामूली अच्छा नबी जी चादर मामूली ना है मानू चवंदा सही आसमान का चादर नथी पंजतन ते असां बरहक वञूं था जेके मोहम्मद जी चादर जे हेठा आया पाक प्रभु दो वो चादर मथो ना आई वो मोहम्मद पंहिंजी कुल्हनि वारी चादर लाए मुझे मौला अली हसन हुसैन साईं फातिमा जे ऐं पंहिंजे मथां विधो 5 ॼणा चादर असां देवबंदी जो अक़ीदो आहे न आसमान खां चादर लही अचे उन जो एॾो शान नाहे जेका चादर मोहम्मद जे कुल्हनि ते पई आहे इन जो शान उन खां मथे हुजूर जी चादर मामूली माई चादर मोटाए ॾिनी साईं पंहिंजी चादर वठ साईं फरमायो ना माई वञ तोहफ़े में ॾिनी मां मोहम्मद न्याणे जा मथा उघाड़ा न कंदो आ मोहम्मद न्याणे जा मथा ढकाईंदो 301 कायूं था वजन ओ मुझा सुनी सदाइन वारो ओ मुझा दोस्तो
मां पांजन आलिमन पांजन दाढ़ी वारन पांजे पटके वारन के भी वर्दो कयो अरे मोहम्मद मुस्तफा दा काफर जे न्याणी दा मथा ढकाया तो मुसलमान जे न्याणी दा मथा उकारा करे न चाहे किए तो बातो जो दीन इस्लाम खुदा दी जान जो कसम जो मदीने जो बीव आयो त न्याणी दी इज्जत थी वई या मिलाद में जो नचन औरतूं न्याणियूं या इज्जत कदा करे इज्जत न मोहम्मद काफर जी न्याणे अरे ताके या ओ दोस्तों मां नाराज थी जो मां करे करे अड़े तो चई विदा माफ कर कदे कदे लफ्ज़ की तो ता मुझे भाई रहो ता मुझे मुहसन है ता मुझे अजीज हो सब कलमे वाला मैं कुछ भी नहीं अल्लाह जाने तो ता मुखा भला हो छो तो मां की कुर्सी दे वियारो तो ता हेठ बैठा हो न सिर्फ कंज लाया हो छो मोहम्मद जो शान बुदना है न कुरान के बुद अगर में काफर न्याणियों पूरी दस मुझो साईं जाओ पान फरमायो खबरदार न्याणियों कूड़ न्याणियों न तो न्याणियों ने मारियो तो हुजूर फरमायो जे पेट मां पाने पाने नानी जबी भलो पेट खैर वरी भी न्याणी जावस इन बिन न्याणी जी तरबियत भी कई तालीम भी नहीं भले घराने में शादी करे मुझे सही फरमायो यो शख्स मोहम्मद करीम सा ही कद जन्नत में होनो अल्लाह 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 ओ फरीद मलक वारो खुदा दी जान जो कसम मुझे सही फरमायो लोगो मानो ताके पुट जी मुबारक दाजन न्याणी जे जमण जी मोहम्मद यार मुबारक नहीं उठो वजा मिलाद मिलाद जो मन करना है असा मिलाद मनाईंदा असा 12 रबीउल अव्वल ते साईं भी आयो रते तेरे में जलसो कण सुबह को वठी करे रात जो सजी रात मिलाद जो जलसो हलंदो आ शहदाद कोट में हलंदो आ गुंड मोसरन में हलंदो आ मोहम्मद जे मिलाद जा जलसा असा मनायूंदा पर ये न असा विहारे मुसलमान के चवंदा हूं इन रबीउल अव्वल जे महीने में वो मोहम्मद जायो जे न्याणन के तहफ़्फ़ुज़ जे अबे जी इज्जत सिखा मौज नबी से ने काफर जे न्याणी जी इज्जत कई तू पांजन जा पांच मुसलमान जे न्याणी माता का पुछंदो अजकल मुसलमान जा हाल अलाए केड़ा थी वाणिया वाणिया ॾिठो वाणिया ओ वाणे जो मायूं निकरंदियूं अथव ओ ये करे निकरंदियूं ॾिठो तो ऐं मुसलमान जी वरी औरत निकरंदी आ मां तन तन तो कयां दुख में तो चवां ये करे ही आहे ना ख्याल 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 मानू ता खिलाए काफर ता खिलाए मुसलमान जी इज्जत वडी माई वने थी उन जे भा के पतो पयो त मुसलमान जे नबी मुजी भेण के गिरफ्तार कयो हो काफरो पियो वने उन मानो छा कयो हथ में तलवार भेण के चवे तो उठ त न ले जाए छाजे लो जे मुसलमान जे नबी तो के गिरफ्तार कयो चई हो जे मोने खबर छा दो भेण दी चवे से हया कर एड़ा तो कदे परी गाल तो के हयाव ना आयो भेण के छड़े भजी वे पर मुजा बागाल बोलो उन मुसलमान जे नबी दी लाए दो पुछे तेरे उन जे मां मजलिस में वया में अया परे काउन जी नजर पई मोहम्मद पाजी चादर मोकली मुजो मतो ढकाई वई मास पांचो मास मां हातिम दी दी छड़े नहीं पांचो मास मां अकेली ना आई 300 जना सबनी के छड़े दे नहीं मां चयो मास हम तो जो कुछ ही काने वयो मां जो सयो भजी वयो अदा 300 सामान जा भरे नहीं प्रभु जा बा तू जे लाए भी उठ सामान जो नहीं ओ मुजा बा तुजी भेण ता वई खतरो गाड़ो हाने मोटियो तुजी भेण के मथे दे चादर या चादर दा मामूली न तई मुजा बा वो मदीने वारो साईं
अल्लाह जो महबूब नबी जरे चादर वेड़े वेंदो रब ही सॾो कंदो अथसि फरमाईंदो त तया अय्युहल मुज़म्मिल बिल्लैल इल्ला कलीला निस्बहु अव युक़स मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल क़ुरआन तरतीला जेको लाडा सुभान अल्लाह चवंदो मदीने हलो भेण जी जे सदा गाल ॿुधाई केड़ी के अबे हातिम जे घर में भी मुझी एडी इज्जत नहीं जेडी मुझे मिठे मोहम्मद मुझी इज्जत कई भा रोई वेठो केड़े काले दालो हलो न उन मोहम्मद करीम ने हलो जेको दुश्मन के माफी दई ए मोहम्मद दुश्मन सा भी प्यार था ये बुधाए न मानो की ट्रपन माता कुछ कोनी ट्रपन नहीं छोड़ा रात जो 11 बजे घर ता वजन लाड़काने में मुझे दोस्त बुधायो करे छोरा जो घर दा चल मां मानी न थी रखे तो कुत्ती को सवाना तो चलो वाह जो तुझे मिला वाह जो मिला असा जो नबी जाओ जय मोहम्मद मां जो अदब सिखारे अचो माता ने तो क्या माने मानो अर्ज खड़ी है माता ने अचो नबी जो मिला तो न मला भाई तो पैसा सा जाम एदा वहां के पैसा जो ता क्या नहीं असा भी ठकाला कर सकूं खडवारी का वडी ओ घोटकी असा के भी लगने जा पैसा है असा के भी देगी जा पैसा है पर असा पान फरमायूं अलैकुम बिसहा पान फरमायूं अलैकुम बिसुन्नती व सुन्नतुल खुलफाए राशिदीन अल महदी पान फरमायूं मां जको कम कया जेके मुजा खलीफा करे वने ओ मां मोहम्मद जी सुन्नत समझो असा नजर कई से हदीस का किताब खोले से एली असा के सुन्नत नजर ना आई ओ असा चाहंदा से त नबी जो दीनो कामिला मुकम्मिला अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल इस्लाम दीना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो आओ अल्लाह फरमाए सोनमा तो दीन कामिल करे छड़ो नबी जी नमाज कामिल मिली कलमो कामिल मिलो कुरान कामिल मिलो मस्जिद कामिल मिली जनाजो कामिल मिलो दुआ कामिल मिलो नबी जो दीन हीरो लंगड़ो ना है जो को मुल्ला या को जाकिर या को मौलवी उनके चट्टू होने जो नबी के दीन के चट्टी हन ननी ना से जो मोहम्मद मुस्तफा दा वारिस उलमा हक उलमा जो मौजूद चट्टी हर नलीदा से सवाब माता का पूछा तो मोरी साहब ये जो कम कंदा सवाब समझी कंदा न गाले न ता जवाब सुनता सवाब समझी जा एतरो पाले जे सवाब न ता समझो कोई यो कम बिदत या गुनाह वाला पान फरमायो कुल्लु बिदतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार हर बिदत गुमराहिया ऐं हर गुमराही जहन्नम या जो तो गुमराहिया बिदत आसा कयूंदा वो बिदत जहन्नम में उठी या जो सुन्नत वो जन्नत में जे सुन्नत त दिखारे लगा थे हक तो जवान मन सोना हक तो जवा चेवा बिया मिलाद के न तो मनी खुदा जो कसम है कुरान मथे ते पीछे मोहम्मद जे मिलाद के जो देवबंदी था मने कोई मनी न हां अकुल सिखो नबी जो दीन सिद्धो हे काफर सोचा हद का वधिक मोहब्बत क्यों ईसा अल्लाह जो पुत्र यहूदी जो उज़ैर अल्लाह जो पुत्र हो बिना पीजे जाओ हो 100 साल का पोच एदा मोहब्बत में चिया सही मानो मोहब्बत में तू मुफ्तिया मानो मोहब्बत में ज़ाल के चवे तुजा चप्पा जड़ा अम्मा जा निकाह भी तो हां तुझा चप्पेड़ा जड़ा अम्मड़ जा निकाह भजी बंद सो मोहब्बत में हद खो न वधाए न वध न घट विच दे हल जो उम्मत वसता ये उम्मत विच थी न वधाईंदा से न घटाईंदा से मदीने जे मीर जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है मदीने जे मीर से मोहब्बत कयो आओ जेतरो मुझे साईं दस्यो साहबा आया या रसूल अल्लाह मोकल दो तो जो सजदो करी पान फरमाए खबरदार जेकर सजदे जी इजाजत जायज हो जे अल्लाह का सवाब दी त वो ज़ाल के अमर कया हां त मांजे मुर्स जो सजदो करो
पर फरमाई सजदो अल्लाह का सवाबे कह दो जदा करे पर फरमाई लानहुल्लाहुल यहूद वन नसारा इत्तखजू कुबूर अंबिया'i मसाजिद व सालिहीन हुजूर फरमाया अल्लाह लानत के यहूदी नसारा दे सहाबा का चल या रसूल अल्लाह कह के बाबे दो कहते बया लानत विजरायो पर फरमाया यहूद ने नसारा दे रब जी लानत सही छाजे ला ते पाने नबी नहीं बुजुर्ग नहीं पीरन जे कब्रुन के ब्याह सजदा करे रब जी लानत जन हदीस लिखी पई जिम्मेदारी से दो गालियां देखण जला भी तैयार आया हुजूर फरमाया अल्लाहुम्मा ला तजल कब्री वसन युबद ओ मुझा मौला मुझी कब्र के सजदे की जाय न पड़ाए दो।